अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। माण्हू खंबर बंदि कयो, अहमद मीराणीअ खे आज़ाद कयो, मीराणीअ खे आज़ाद कयो, चांडियो खे आज़ाद कयो, चांडियो खे आज़ाद कयो। जेसी रात धारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी, जेसी रात धारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी, जेसी मारा मारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी। सिंधी नौजवान को बि जेको आहे सो सिंध यूनिवर्सिटी में हुजे या कंहिं बि यूनिवर्सिटी में हुजे, किथे बि सिंध जी ॻाल्हि थो करे, सिंध जे वसीलनि जी ॻाल्हि थो करे, सिंध जे मारवड़नि जी ॻाल्हि थो करे, त उनखे उन ॾोह में खंभे गुम कयो थो वञे, या त उनजो लाश ॾिनो थो वञे, या जेको आहे सो अकूबत खाननि में पूरी ज़िंदगी पियो गुज़ारे। तव्हां ताज़ो ॾिठो हूंदो त गनी अमान चांडियो पंहिंजे नंढड़ीअ खे इस्पताल में ॾिसणु वियो आहे। उनजी घरवारी बि उते हुई, भेण उते हुई, उनजी दवा पे करायूं। ऐं सरमद मीराणी हिननि खे जेको आहे सो दहशतगर्द त तव्हां ॾिसण में नथा अचनि, चोर धाड़ियल उन्हनि सां डील कयो, उन्हनि खे जेको आहे सो हथियार फिटा करायो, उन्हनि खे जेको आहे नौकरी ॾिनियूं थियूं वञनि। ऐं सिंध जे नौजवान जेको आहे सो शऊर रखंदड़ आहे, उहो दरबदर आहे नौकरियुनि लाइ, पंहिंजे बचनि जे मानी पेट लाइ ऐं इस्पतालुनि में धिका खाईंदा था वञनि। पोइ बि उन्हनि खे जेको आहे सो इहे वांटेड जेके गनी अमान चांडियो वांटेड आहे, दहशतगर्द आहे, उहो सिंध जो शऊर रखंदड़ आहे। सरमद मीराणी सिंध जो शऊर रखंदड़ आहे, लतीफ़ ते ॻाल्हाईंदा आहिनि, सिंध जे दया ते ॻाल्हाईंदा आहिनि, सिंध जे वसीलनि ते ॻाल्हाईंदा आहिनि, उहे दहशतगर्द आहिनि। बाक़ी धाड़ियलनि सां ई डील कनि था। यूनिट दौलतपुर जे तरफ़ां दौलतपुर प्रेस क्लब ते असां सरापा एहतजाज आहियूं। असांजो हिकु ई मुतालबो आहे त असांजो सिंध जो शऊर रखंदड़ लतीफ़ जो पारखू गनी अमान चांडियो खे जेको हिननि जी दस्ता जी रियासत आहे सो दहशतगर्दनि वांगुरु हुनखे इस्पताल मां नंढड़ीअ जो जो इलाज दौरान पंहिंजे नंढड़ीअ जे लाइ वेठो हुयो, इस्पताल में दहशतगर्दनि वांगुरु हुनखे गिरफ़्तार करे खंभे खणी गुम करे छॾियो आहे। जंहिंजी समूरे सिंध सरापा एहतजाज आहे, उनजे लाइ असां हितां जे रियासत खे ॿुधाइण था चाहियूं छा कानून सिर्फ़ु सिंधी क़ौम लाइ आहे, कानून सिर्फ़ु शागिर्दनि लाइ आहे, ॿियनि लाइ कानून कोन्हे को। हितां जेके अफ़गानिस्तान खां आयल वञे बंगाली, बिहारी, अफ़गानी, उहे अफ़गान जा झंडा लहराए हिते सरियाम दहशतगर्दी पिया कनि, उन लाइ को कानून न आहे। एहतजाज मुज़ाहरो जेको रखियो आहे उनजो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सॼी सिंध जे अंदरि क़ौमी कारकुन गनी अमान चांडियो, सरमद मीराणी ऐं ॿिया खोड़ सारा सवे कारकुन अॼु बि जे जेल जी अकाब खाननि में वटि क़ैद आहिनि। असां उन्हनि जी दुनिया जे आलमी हिननि खां का बि घुर नथा कयूं, दुनिया जे आलमी इदारनि खां जेके सिंध जो इंसानियत दर्द रखनि था उन्हनि खां इहा घुर था कयूं। ख़ुदा रहा असां सिंधी क़ौम जी मदद कयो, असां सां बेवाजबी थींदी रहियूं। असांजो इस्तिसाल मुआशी इस्तिसाल थींदो रहियो आहे, सियासी इस्तिसाल थींदो रहियो आहे। हाणे असांजे बचनि जूं जानियूं जेका महफ़ूज़ कोन्हनि, असांजा बचा महफ़ूज़ कोन्हनि। असां वरी इन रियासत खे इहो चिता था ॾियूं, GMC जा पैरोकार पंहिंजे मक़सद तां मंज़िल तां तव्हांजा इहे टार्चर सेल तव्हांजी गुंडागर्दी कंहिं बि सूरत में क़बूल कोन कंदा, न ई तव्हां हिनखे झुकाए सघंदव। ऐं जेको असां अॼु पुरअमन मुज़ाहरो रखियो आहे, असांजा क़ौमी कारकुन जेके इलाज लाइ वञनि था उन्हनि खे बि खंभे गुम कयो थो वञे। हीअ छा उन इदारनि जा नंढड़ा कोन हूंदा, नंढड़ा बचा जेके इस्पताल में वञनि उन्हनि जा इदारा को ॿियो खणी वञे त उन्हनि जे लाइ कोन हूंदी। असांजा कामरेडनि जा बचा गुम कयो था वञनि। ऐं हीअ जेको रियासत जेकी आहे सफ़ा किरियल हरकत ते रही वई आहे, जेको असां हिनखे पुर मुज़म्मत था कयूं ऐं जेको आहे सो असांजो जल्द में जल्द बाज़ियाब कयो, न त असां एहतियात जो ध्यारो वधाए रहंदासीं। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ TV न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। Sindh Hawaaz News is looking for candidates from all over Sindh who are interested in journalism and have experience in journalism. Interested candidates should contact her immediately, and do not forget to subscribe to Sindh Hawaaz News on YouTube to stay updated at all times.